काले राहुदे बाबा यो ओता कदे अरे छॾो ताके हल शहर में चक्कर आई था न न भाई न शहर कोन हलां अॼु मुंहिंजी दिलि थी चए चाचे सां कचहरी कयां अरे चरियो थियो ई छा ॻोठ में कुत्तो छितो थी वियो अथई हा ॻोठ वारा बंदूक खयो कुत्ते खे उलीदा था वठनि इत्तफ़ाक़ न चकर कुत्ते तोखे चक पातो त चाचो चवंदो मुंहिंजे महिमान खे छितो ई तो कयो आहे न कुत्तो तो चक हाणे मां पासो वठी हली तो चाचे सां कचहरी कयां तूं शहर ॾांहुं थी अच पोइ कचहरी था कयूं कल यार ईअं ई महिमान हिकिड़ो ज़िद करे पियो हा पोइ चाचे चए थो महिमान मुड़े ई नथो ॻोठ अचे थो वञ हुनखे वठी आओ मूं बि बंदूक भरे वञी ॻोठ जे ॿाहिरां बीठुसि पोइ छा थियो पोइ साईं हीअं ॾिसां त अचे पियो कुत्तो न न महिमान हा पोइ महिमान अचे पियो पोइ छा थियो अचे पियो सफ़ा सुनी वेझे अची पहुतो हा पोइ छा थियो ओचितो साईं कुत्तो घिटी मां थो निकिरे खणी जो कुत्तो महिमान जे मथां झड़प ॾे मूं बि देरी कोन कई बंदूक सिधी कयोमांसि खणी जो कयोमांसि डस रखियो अथई कुत्तो न यार महिमान कुत्तो त निकिरी वियो न यार पोइ मां हलां थो हा ॿुध वञ अॼु पर सुभाणे तूं मोटी अच न न मां कोन ईंदुसि अरे कुत्ते खां तो टिजी सुभाणे मां ॻोठ जे ॿाहिरां बंदूक भरे वेंदुसि न कुत्तो केरु थींदो तोखे चक पाइण वारो ओ यार तूं सम्झी नथो कुत्ते जे चक खां त बचींदुसि पर तुंहिंजी बंदूक खां केरु बचाईंदो